नाज़रीन, हैदराबाद में पेंशन कटौती खिलाफ सरकारी मुलाज़मन अॼु चौथे ॾींहुं बि सरकारी खातनि में हड़ताल करे एहतजाज कयो वियो। इन हवाले सां तफ़सील वधीक मालूम कयो था सलीम मल्ला खां। सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पेंशन में कटौती के खिलाफ सरकारी मुलाजमन जो चौथे ॾींहुं भी एहतजाज जारी है। सरकारी खाता मुकम्मल तौर पर बंद रहा। पेंशन में कटौती DRA ॿियनि ॿिया अलाउंस न मिलण खिलाफ सरकारी मुलाजमन जो एहतजाज चौथो ॾींहुं है। अॼु जेको सरकारी कार वहिंवार है वो मुकम्मल तौर पर मुअत्तल रहो। सिंध एम्प्लॉइज अलायंस के सॾ ते रेवेन्यू, ज़राअत, सिहत, तालीम, आपाशी ऐं ॿियनि खातनि जूं जेके ऑफिसूं आहिनि उहे बंदि रहियूं, जॾहिं त सरकारी स्कूलनि ऐं कॉलेजनि में तदरीसी अमल ऐं सरकारी अस्पतालुनि में OPD सर्विस जो जेको बाइकाट आहे उहो जारी रहियो। हैदराबाद में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू समेत मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसनि अॻियां एहतिजाजी कैंपूं क़ाइमु रहियूं, जिते मुलाज़िमनि धरना हणी नारेबाज़ी कई ऐं जेको आहे इन्हनि जेको मुतालबो कयो आहे त सभिनीनि जेके जाइज़ मुतालबानो फौरी तौर ते हल कया वञनि। जी सलीम, महिरबानी अव्हां जी।